मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं निकाह में एक मर्द ॿिनि भेनरुनि खे जमा करे सघे थो या न? बिल्कुलु ग़लति अमल आहे, नाजाइज़ हराम अमल आहे। कोई बंदो हिकिड़ो मर्द ॿिनि भेणुनि खे पंहिंजे हिकिड़े निकाह जे अंदरि जमा करे हे नाजाइज़ हराम अमल आहे। इन जो सबूत बि क़ुरान हकीम का आहे। अलाह ताला फरमायो कंहिं क़िस्म जो ॿिनि भेनरुनि खे हिकिड़ो मर्द निकाह जे अंदरि गॾु नथो करे सघे। ॻाल्हि सम्झ में आई न? मसइलो अंदरि कंहिं बंदे शादी कई, हिकिड़ी शादी कई, शादी करण खां बाद में ॾिठनि यार मुंहिंजी साली आहे, साली यानी हिन जे घरवारे जी भेण थिए न साईं, वरी साली सां बि जेको निकाह कयईं, यानी इन कमु कहिड़ो कयो? इस्लाम जे ख़िलाफ़ु कमु कयो, नाजाइज़ हराम अमल आहे। जेकॾहिं हिन खे जाइज़ सम्झे थो त बि इहो बंदो इस्लाम खां फ़ारिग़ थी वेंदो। ॿिनि भेनरुनि खे बिल्कुलु हिकिड़ो मर्द निकाह जे अंदरि गॾु नथो करे सघे। उन सूरत में ॿी भेण खे निकाह जे अंदरि ऐड करे सघे थो जो पहिरीं हिन जे घरवारी तलाक वारी थी वई हुजे, पोइ पंहिंजी साली सां निकाह करे सघे थो इद्दत गुज़रण खां बाद में, या इन जी पहिरीं घरवारी मरी वई हुजे, मरी वई हुजे ऐं पोइ पंहिंजी साली सां निकाह करे सघे थो। बाक़ी ॿ निकाह हिकु भेण सां करणु इस्लाम में नाजाइज़ ऐं हराम अमल आहे।